दर्दन जो दरिया। हगालू भगालू लैला लालू जिन जलाली कमन कवाली पुत्र हवाली। आई असा का कूड़ ना आहे पुजंदो जेको पोड़ो वेठो आहे न ये दिल जो गुंडरो आहे। तू दिल जी साफ आहीं पलीत। सदके वञा मुर्शिद साईं, तुझे सच ॻाल्हाइण तां कुर्बान थिया। ॿुधाए ॿुधाए। तू थोड़ी ज़बान जी तेज आहीं पर तुझो दिल साफ आहे, असल खीर सां धोतल आहे ऐं हर कंहिंखे सच मुंह ते चवण वारी आहीं। हक मुर्शिद हक, ओ इहो सच अथई। ॿुधाए ॿुधाए, अञा ॿुधी पियो न? ॿुध छा पियो चए मुंहिंजे नाले पलीत। को ठगी जाता मुर्शिद जा मुर्शिद मुर्शिद। बस कर अंदर जा पलीत। मां तुझे दिल ऐं दिमाग खे समझा पे तो। तू जेको दिल में सोची तो न सब खबर आ मुखे। मुर्शिद साईं, मुर्शिद साईं, मुर्शिद साईं, मुर्शिद साईं, जेकर तव्हां पत लॻी रहियो न त भाई ॿुधाए त मुंहिंजे अंदर में छा आहे। तुझी दिल में हिम्मत रुगो नज़ीरा 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 है पर यो रिश्तो कदम कोन थी। तुझी भी शादी लिखल है पर उनमें थोड़ी रंडक है। जेस तई मां पढ़ाई न कंदुस तुझी या शादी रुकजी वेंदी। हगालू भगालू लैला लालू जिन जलाली कमन कवाली हल पुत्र हवाली। फलाणे जाना तो जाओ फाट घर वेठे हेड़ो मौत पर मुर्शिद मुखे मिली वियो। मुर्शिद साईं अॼु खां पोइ मां तुंहिंजो पक्को पक्को पत्थर ते बीह। मुर्शिद साईं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, हिन अंदर जे पलीत जो को बि कमु न कजो। हा कयो न त उबतड़ कजोसि। भिते त आऊं तव्हांखे वठी आई आहियां न, पैसा बि आऊं ॾींदसि। मां ई त तव्हांजी बुरी ॼाणी आहियां। हिन खे अहिड़ो शुकारो हणोसि, अहिड़ी पढ़ाई कयोसि जो सॼी ज़िंदगी ढिकनि थाबनि में हुजे पर इहा शादी न थीसि। मुर्शिद साईं हाणे हणीस का हिन खे बददुआ त हिन सॼो मुंहुं सड़ी राख। बस नादान माई, असां सचा मुर्शिद आहियूं। कंहिंखे बि बददुआ न आहियूं ॾींदा, रुगो दुआऊं ऐं दुआऊं, दुआऊं ऐं दुआऊं, दुआऊं ऐं दुआऊं। हगालू भगालू लैला लालू जिन जलाली कमन कवाली हल पुत्र हवाली। मुर्शिद साईं हिननि खे कान में न जो बस हथ कदो बता चुप। अरे रे ए तो चुमी तो या चट्टी तो। अरे मुझे सच्चा मुर्शिद तहां भी हो। मां तहां लाइ मानी तैयार कयां। मस्त कम वारी ॻाल्हि कई थई। सत ताम तैयार करे अजी हिते रख। हिकिड़ो बि कुटल हूंदो त हिन मां हिकिड़ो गिरह भरा मणंदुसि। वञ हगालू भगालू लैला लालू जिन जलाली कमन कवाली हल पुत्र हवाली। गुलू यकीन कंदे जॾहिं खां तोखे ॾिठो आहे न मुंहिंजियूं त रातनि जी निंडूं हराम थी वियूं आहिनि। सोना साईं सच पुछी न मुंहिंजी बि इहा हालत। गुलू मां त दुआऊं वेठी घुरां थी त असांजी अॼु शादी थिए त ॿियो ॾींहुं न। पोइ पंहिंजे पीउ खे राज़ी कर न। बाबा राज़ी आहे, अदा बि राज़ी आहे पर दिलबर खे केरु मुंहुं ॾे। उहे बंदूकूं खणी अची धमकियूं ॾेई था वञनि। तूं हुननि खे सम्झाए न। सोना साईं तूं परेशान न थी। तमाम जल्द मां हिन दिलबर जो बंदोबस्त कयां थो। ही त हिकु दिलबर आहे पर तुंहिंजे करे सोना साईं अहिड़नि 10 दिलबरनि खे पूरो करे छॾींदुसि। जेतिरो जल्द थी सघे दिलबर मां जान छॾाए। हाणे मां वधीक इंतज़ार नथी करे सघां। असांजी अॼु शादी थिए त सुभाणे जो ॾींहुं न ॾिसां। सोना साईं चई तूं परेशान न थी। तमाम जल्द मां तोखे हिन दिलबर जो बिलो करे थो ॾियां। ठीकु आहे गुलू, राति कसेरी कंदासीं। ठीकु आहे सोना साईं, मूंखे तुंहिंजी मिस कॉल जो इंतज़ार। हद चइबो त प्यार वारियूं कचहरियूं शुरू थी। हा दादली मूंखे चाहे थी पर अदा दिलबर जो सोच हिन जो छा कयूं। मुंहिंजा भाउ दिलबर हाणे मुए माराए खां सवाइ पोइ ते कोन हटंदो। पोइ भला हणूं अचारनि खे तेल
यूं बारूद खे पा है। अदा गुलू अदो वडो इन गाल जी कदे भी इजाजत कोन दीदो। एक छोकरी जे करे असां फोन कयो। अदा गुलू इहो मुके मुनासिब कोन तो लगे। अदा दादली मुजी मोहब्बत आ। उनखे हासिल करण लाइ मां कुछ भी करे सकां थो। ओ मुंजा भा पेरियां पक कर त दादली तो सां प्यार थी करे या तो के बेवकूफ थी बनाए। अदा मुजा भा सोरा ना पक समझ त दादली मुसा मोहब्बत करे थी। फोन ते तो सां बलब छा गल है चरिया तू उनके मोहब्बत समझी वठी। अदा मस्तानी भी तो सां फोन ते ॻाल्हाई पोइ उनखे मोहब्बत तू कोन समझी वेठी। चवंदो मां सचिन त कावड़ लॻा तुंहिंजी मस्तानी तोखे ज़हर ॾिनो। मुंहिंजी दादली घटि में घटि मूंखे ज़हर त कोन ॾींदी। भले तू सचो तुझी मोहब्बत सची मां कूड़ो मुझी मस्तानी भी कूड़ी। अदा मुझो यो मकसद कोने पर भा यकीन करियो दादली मुसा ॾाढी मोहब्बत थी है। तू उनजो काथो ई कोन थो लॻाए सघे त दादली मुसा केतिरो प्यार करे थी। तोखे मां छा ॿुधायां दिलबर त मां तोसां केतिरो प्यार कयां उन जो अंदाज़ो तू नथो लॻाए सघे। अल कुड़ी मूंखे थी बेवकूफ़ बणे। तोखे बेवकूफ़ बणायां त मूंखे मौत अचे। मां त रातनि जी रातियूं जागे तोखे सारींदी रहां। तुंहिंजो चेहरो चंड में ॻोल्हींदी रहां। पोइ छा मुंहिंजो चेहरो तोखे चंड में नज़र आयो? न चंड में मूंखे दाग नज़र आयो पर तूं त चंड खां वधीक हसीना। एतिरो मखण बि न। छो दिलबर तोखे मुंहिंजी ज़बान मथां एतवार नथो अचे त हिकु पल बि तोखां सिवा नथी सघे। पर जॾहिं मां ईंदो आहियां त पोइ तूं मुंहुं सुॼाईंदी आहे। तूं बाबा ऐं अदा सां विड़े थो त मूंखे कावड़ ईंदी आहे पर यकीन कर दिलबर मां तोसां बेहद मोहब्बत कंदी आहियां। त पोइ पंहिंजे पीउ खे राज़ी कर निकाह कयो। बाबा त राज़ी आहे दिलबर पर सुल्तान वारा धमकियूं पिया ॾियनि। असांजो निकाह थियो न त हू अदा खे मारे छॾींदा। ये उन्हनि जूं सखड़ियूं धमकियूं आहिनि कंदा त कुझु बि कोन। इहो त तूं थो चवे न दिलबर बाक़ी असांखे त ख़ौफ़ आहे न। बस कुझु अहिड़ो कर त गुलू वारा हटी जीअं पोइ तुंहिंजो ऐं मुंहिंजो निकाह थी। ठीकु आहे दादी मां कोशिशि कंदुसि। जेतिरो जल्द थी सघे सुल्तान वारनि खे सम्झाए त हू मुड़ी वञे ऐं असांजी जल्द मां जल्द शादी थी वञे। तोखां सिवा मां हिकु पल बि गुज़ारे न। सचमुच न दादली त मुंहिंजो बि इहो ई हाल। कोई कोशिश कर न सोना साईं। कोशिश में आहियां। अल्लाह भलाई करो। ठीकु आहे दिलबर वधीक राति अचे। अदा छा थी चवे? अदा प्यार मोहब्बत जूं ॻाल्हियूं पई करे तैतीर त अॼु शादी थिए सुभाणे ॿियो ॾींहुं न ॾिसां। हलो न शादीअ जी तारीख़ वधी अचूं। यार विच में इन्हनि सुल्तान वारो कमु बिगाड़ियो आहे। पहिरियां हिननि जो पिलो करणो पवंदो। उहे ॾाढा ॾुखिया हटंदा दादा। उन्हनि खे हटाइण लाइ त कोशिशि करणी पवंदी मुंहिंजो भाउ न त ईअं मुंहिंजी शादी त असुल कोन थींदी। अति सियाणी मुर्शिद साईं किथे आहे? झट कर मुर्शिद साईं खे वठी हल। फ़कीर खे ॾिनल जो वक़्तु ख़तम थी वियो आहे। हाणे त सदोरीअ जो फकीर सरे घर में थो घुमे सरे घटि जो गाटो थे भञी। अला अला करे जान बचाए ते अची पहुती आहियां। झट कर मुर्शिद साईं खे वठी हल त हली करे कड़ो चाड़ेसि ऐं हली उन फकीर खे कमरे में बंदि करे न त इहो फकीर तुंहिंजो गाटो ई भञी छॾींदो। अती बंदीअ ते जादू वटि पढ़ाई कंदो। उन खां पोइ वरी मरियम ॾे वञणो अथसि ऐं उन खां पोइ वरी नज़रा पई धार मिनटूं करे। चरिया थिया हो या तव्हां ॿिन्ही जो दिमाग़ ख़राब थियो आहे? मां पूरो हफ़्तो इंतज़ार कंदसि तेसी इहो फकीर मुंहिंजो गाटो ई भञी छॾींदो। भाई भला मां छा कयां? चओ पंहिंजी क़िस्मत खे मां त तुंहिंजे लाइ कुझु नथी करे सघां। मूंसां गॾु जेसी मुर्शिद साईं न हलंदो न मां वापसि घर कोन वेंदसि। ती जातो 10,000 ॾेई मुर्शिद साईं खे वठी वई पंहिंजे घर पढ़ाई कराइण जे लाइ। जेकॾहिं तूं 15,000 मुर्शिद खे ॾी त मां हुनखे राज़ी करे तुंहिंजे पढ़ाई जे लाइ वठी अचां। कुझु बि कर मुंहिंजे बारे में सोच थी। मां 15,000 ॾींदीसांइ तूं रुगो मुर्शिद साईं सां ॻाल्हाए
साईं हाली उन सदोरी जिन खे काबू कर। जेसताईं फकीर खे कमरे में बंदि न कंदो न तेसताईं मां सुख जो साह न खणी सघंदसि। हा दीव साईं मां वञी मुर्शिद साईं खे मिंथ मेड़ कयां थी। अलाह ईमान मिंथ मेड़ छा जी भाई मां तोसां गॾु थी हलां। घर हली पहिरीं मुर्शिद साईं खे पैसा ॾींदसि पोइ पढ़ाई करे। साणी बेचारी जी मदद कर न त उते जेको सदोरी जो फकीर आहे न वो हिन जो कांटो भरी छॾे। हा दा सच तो चई मां घर में पैर पाईंदसि त फकीर असल मुंहिंजो घाटो ई बणी छॾींदो। हा दीव साईं मां वञी मुर्शिद साईं खे मिंथ मेड़ कयां थी। अलाह ईमान बाबा साईं इन चिणग मत हटजी विया आहिनि। कहिड़ी चिण करो छ न इहो ई नवाब बाबा साईं जेको मरण ते पुगो आहे त बि कोन थो मरे। हाणे जेको तव्हांजो हुकुम चओ त बदी खणी अचोसि। इहो चमड़ छा थो करे न केॾी महिल पाणी थो बंदि करे ऐं केॾी महिल हारनि खे दड़का थो ॾे। बाबा साईं रोज़ का न का फशरी कयो वेठो आहे। अरे बाबा इन निभागे खे न पातर आयासीं त मरी पवंदो। हाल कहिड़ो अथव? इन जो ॿियो को बि हल न आहे बाबा साईं। रोशन सुभाणे मां पाण ज़मीन ते हलंदुसि। जे न मुड़ियो न त पोइ सम्झाए छॾींदासीं। बाबा साईं अलाए केतिरा चक्कर त हुनखे सम्झायो अथव। अरे बाबा वरी बि सम्झ ॻाल्हि खे। आख़िरी चक्कर या मयार लाहे था छॾ पोइ हणंदासीं पातर। हिन सॼी ज़मीन ते कब्ज़ो थी सघे थो पर अकबर खान खे लेटण खां पोइ। नवाब अकबर खान खे लेटण लाइ घटि में घटि 2 खपनि। अरे 2 छो खपनि? गोराम कोई अथसि हिक न हिक ॾींहुं लेटाई ज़रूर। तव्हां त चओ था ॾुखी ॻाल्हि आहे चाचा साईं। का बि ॾुखी ॻाल्हि कान्हे का उतां दिलि ॿधो। अकबर खान खे लेटाए थो न त पोयां हुनजे आहे केरु? केरु बि कोन्हे पोयां। अकबर जी जेका मिल्कियत थींदी न उन में 5 लख पुलिस ॾेई छॾंदासीं। पुलिस बि ख़ुशि मूंखे नालो वठंदो। सूबेदार सां ॻाल्हायूं ताकी पैसा खाराए पोइ त अकबर खान में मथां विझूं न। ईअं न थिए त असां अकबर खान खे लेटायूं असांजा बचा ॿेर ते चढ़ी वञनि। माना पहिरीं पुलिस सां ॻाल्हाए हा पंहिंजे लाइ फाहो टंगरायूं। अॼु को बेवकूफ़ आहे। इहो कमु अहां खां कोन थींदो। इहो कमु मां कंदुसि मां। बाबा जेकॾहिं 2 ॾींहंनि जी मोकल ॾियां त मां सदोरी खे पंहिंजे घर वठी वञा। मासी ये हिनजे क़ाबिल ई न आहे जो मां हिनखे मोकल ॾियां। जॾहिं मां सम्झसि न त ही ॿाहिरि वञण जे क़ाबिल आहे पोइ मां हिनखे मोकल ॾींदुसि वठी वञजोसि। अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जो मां घर खां ॿाहिरि निकिरण जहिड़ी न आहियां? थकी भली आहे जो वात न खोल रहा है त बेहतर थींदो। असांजी छोकिरी एतिरी त ख़राब न आहे जेतिरा तूं हुन ते शक थो करीं। बस घणो ॻाल्हायो उहा मूंखे ख़बर आहे जेका इहा खीर जी धोतन आहे। जेकॾहिं एॾी गंदी हुयसि न त पोइ तो मूंसां शादी छो कई? ये सूरत छो थी पुछे? बस इन अतीअ जे चवण ते मां इहा शादी कयमि। अबा तूं नाराज़ न थी मूंखे मोकल न घुर्जे मां वञा थी। हा मुंहिंजी छोकिरी त गंदी आहे बाक़ी ॿिया हिन घर जा ॾाढा सुठा आहिनि जेके लिकी लिकी ॻाल्हियूं था असांजी ॿुधनि। घणी सियाणी नथी हल त हल। मां पंहिंजी न्याणीअ सां मिलण थी अचां तुंहिंजे मथां ॿार न आहियां। जॾहिं खां मां शादी करे थी आई आहियां मुंहिंजी मां त कॾहिं नथी अचे। बाक़ी तूं रोज़ भगी बीठी आई हिते करे बि चवां थी मूंसां ॾाढा न ॻाल्हाईंदी कर। मुंहिंजी मां हिते ईंदी हिकु ॾींहुं छा पर हर रोज़ हिते ईंदी। जेतिरो तुंहिंजो हिन घर मथां हक़ आहे न ओतिरो ई मुंहिंजो बि हिन घर ते हक़ आहे। वॾी आई आहियां हुकुम हलाइण वारी हिन घर ते मुंहिंजो बि हक़ आहे। ही घर चाचा राणे जो आहे तुंहिंजो घर न आहे। वॾो वात अथई ॾिसण जी त एतिरी आहे पर वात त वॾो अथई। हाणे त बस असुल फाथो आहियां त कयां छा? बात मूं न आहे हयो हिन माईअ जे करे मसलो थियो आहे। अम्मा हिते ईंदी रहंदी मां बि ॾिसंदसि त अम्मा खे हिते अचण खां केरु थो रोके। गोरा में हिनखे रोके छॾ हिते न अचे। बस हाणे बस ॿई बस कयो घणो बात न आणो वञो ॿई पंहिंजे कमरनि में वञो घणो मथो खाई आओ। बीह भाभी मूंखे वञणु घुर्जे मां ई वञा थी पंहिंजा पेर ड्रायां थी। हगालू बगालू लैला लालू जिंजलाली कमन कवाली पुत्र हवाली। साईं तव्हां हलो मुंहिंजे घर। अरे मां चवां थी छॾ
परे थी आऊं चवई थी मुर्शिद साईं असां वटि आयो आहे टेप जी पढ़ाई पूरी कंदो मुर्शिद साईं तूं हिते ई रह अड़ी छॾ मां चवां थी मुर्शिद साईं मुड़ा हलंदो न न न न न ही हिते ई हूंदो परे थी न मुर्शिद साईं ये न कयो हिते ई हुजो छो साईं मुर्शिद मुझे घर हलो अड़े मुझे पढ़ाई अध में छॾे आयो आहे छॾीस हेरा तमा पाण में निकरी वठो पढ़ाई किथे कया फिलहाल मां हिते वेठो आहियां हगालू भगालू ले लालू जिन जलाली कमन कवाली हल पुट हवाली हे भाॼियूं के चाहजू मुर्शिद आया फोलड़ी वारो फकीर आंगुरनि ते खणी नचायो थो ॾिठव कीअं मुर्शिद साईं खे नाराज़ करे छॾियो हां हाणे वठो साईं को माफ़ी न त पिटे कढंदो पाड़ू मुर्शिद साईं असांखे माफ़ी ॾियो नाराज़ न थियो असां खां माफ़ कर मुर्शिद साईं माफ़ कर वॾी ग़लती थी वई आहे असां खां तौबा तौबा असल में मुर्शिद साईं जिन आज़ाद थी वियो आहे तव्हांजो ॾिनल वक़्तु ख़त्म थी वियो हाणे तो वो फ़क़ीर मुंहिंजो कंध थो भञे हली पहिरियों हुन फ़क़ीर खे हथी को कयो पोइ अची त करे कमु कयो इहो निभागो ॾेढ जिन मुंहिंजी हद में आयो आहे न छॾींदुसि हिनखे न छॾींदुसि न छॾींदुसि हिनखे न छॾींदोमांसि न छॾींदोमांसि हगालू भगालू लैला लालू जिन जलाली कमन कवाली हल पुट हवाली अल्लाह अल्लाह से तू माफ कर हक सचा मुझे अल्लाह तो माफ कर हक सचा मुझे हल माई साणी तू भल दर दर ते धिका खाई थी वनी और तेरे जा मिर्चन और शरबत हगालू भगालू लैला लालू जिन जलाली कमन कवाली हल पुट हवाली मुर्शिद साईं हिते मुर्शिद साईं अड़ी कान लगे ना है के पढ़ाई पूरी कान थी 25 साल बोदा मुझे बारे में कुछ सोचना छोरी खणी फोन ते अलाए छा ॻाल्हायो अथई आज़ार करे छॾे अथई आज़ार मलार तू यार कुछ ॿुधाए इन जो छा कयूं अदा जेसी ताईं दिलबर वारा संग त हथ कोन खणंदा न यो पोड़ो असांखे संग कोन ॾींदो अदा भला दिलबर खे बंदूक खणा बी त का वाट ई कोन्हे छोरी जे करे मुड़स मारी दे लखे रुपया ॾिना आहिनि अदा लखे रुपया पर उहे पैसा अॼु बि त वापस थी सघनि था हाणे ॻाल्हि अदा ज़िद में जेकॾहिं असां हथ खयोंसीं न त हुन सां शादी दिलबर कंदो जेकॾहिं दिलबर शादी करे वियो न त पोइ असांजी इज़त मिटीअ में मिली वेंदी अदा वॾा त अदली सादा गुरूअ जी दिलि थी वई हाणे कुझु बि थिए न असां वारो भाउ मुड़ंदो कोन अच्छो त दिलि थी वेंदी अदा तुंहिंजो ॾोह न आहे तो इश्क कयो हुजे न त तोखे ख़बर पवे त इश्क छा आहे इश्क करण लाइ तव्हां ॿई खोड़ आहियो हाय हाय अदा तूं बि कंहिंसां दिलि लड़ाए त ॾिस न जेकॾहिं तुंहिंजूं रातियुनि जूं निंड्रूं आराम न थी वञनि न पोइ मूंखे चइजे अदा भलार हिते वॾे लाइ भला नज़ीरा जो संग घुरूं वॾा खे चंडरायो वॾा खे चंडरायो अदा अदो दिलि में ख़ुशि अथई शादीअ ॿुधी कीअं ॾिस मुरकाई थो अदा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध मां त तोखे प्यारो जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि आहे मूंखे ॿुधाए कयूं तुंहिंजो पिलो अदा हे ॾिस मुंहिंजो वाइदो आहे तुंहिंजे लाइ कुंवार ॻोल्हींदुसि पर अदा पहिरियों मुंहिंजो सोच अड़े हाणे ठहियो मां तव्हांखे सुञाणा मूंखे शादी जा ॾटा ॾेई पंहिंजा कम था कढो ईअं न मूंखे शादी न करणी हल भला अदा तूं शादी न कर अदे गुलूअ जो सोच हथनि मां वञे ई थो सुभाणे दरबार वारनि सां ठके ठोके ॻाल्हायूं था जेकॾहिं कंहिं चवण में अचनि था त ठीकु आहे न त पोइ कयूं था छेड़ो पोइ खट खटाए छा ओ हिते रखीस न था हिते रखीस दिलबर काॾे वेंदो भाई हाणे तूं मूंखे सही सही ॿुधाए त इहो चाड़ो निभागो नियापा त कोन थो मोकिले न ना दा हाणे त नियापा न आहे कंदो भाई जेकॾहिं हाणे तुंहिंजो नियापो मोकिले न त मूंखे ॿुधाए जाओ इहो चाड़े जो पटको तोखे दूर करे ॾेखारींदुसि अदा लाज़मी नाहे त हुन ग़रीब जो अजायो तूं पटको दूर करे भाई इहो वॾो वेसणो आहे जिते तूं सॼो ॾींहुं थाफ कंदो ऐं तूं चवे थी तूं ग़रीब आहे जॾहिं माण्हू 80 में पहुचंदो आहे न त उहो बताल थी वेंदो आहे अहिड़नि बताल माण्हुनि खे सुधारणु हिन वरियाम खे ईंदो आहे भाॼाई अजायो होलो सोलो गोए ते ढकण ते मरी पवंदो त वरी खीचे में पवंदो आहे भाॼाई जेकॾहिं मरी पियो न त
हुनजे खून में मां जेल काटे ईंदुसि बाक़ी हुनजी बकवास कॾहिं बर्दाश्त कोन कंदुसि अलाह ॼाणे क़िस्म जड़ी पर जेकॾहिं उहो निर्दो थी बीहे त तव्हां कुझु सम्झ मां कमु वठो असां सम्झ में आहियूं हाणे सिर्फ़ु जाड़ो सम्झो ॿुधायो तव्हांखे छा घुर्जे मां तव्हांखे वठी ॾियां अदी तूं किथां वठी ॾींदीअ हिकु फोन ते हर शइ पहुची वेंदी ॿुधाए तोखे छा घुर्जे घणा निभागन को पैसा फरिया आहिनि हाणे वधीक उन्हनि खे फुरण जी ज़रूरत न आहे अदी मूंखे टच मोबाइल वठी ॾे सुभाणे अदा तो वटि हिकु न ॿ टच मोबाइल पहुची वेंदियूं न मन इन्हनि खे वधीक बेवकूफ़ न बणाए सुभाणे इहे ॻीचीअ में पइजी वेंदा बाबा को नथा ॻीचीअ में पवनि तूं बस माट करे वे ॾिस त मां इन्हनि खे कीअं थी बेवकूफ़ बणायां अहिड़ो कमु कंदीसान जो पाण में विड़ी हिक ॿिए खे तबाह करे छॾे इहो त मां बि चाहियां थो त पाण में विड़ी तबाह थी वञनि त इन्हनि मां जान छुटे त मां वरी तुंहिंजे लाइ ॿियो को रिश्तो तारियां न बाबा दे त ख़बर अञा घणा पैसा गॾु करण जे चक्कर में आहीं किरोड़ ॾेढ त ठाहियूं त को हली शहर में ठाहू को बंगलो वठी वियो न हली करोड़ ॾेढ किथे ठहंदो बाबा वॾी ॻाल्हि न आहे पुट माण्हू जेकॾहिं पंहिंजीअ ते अचे न त ईअं मिटीअ खे बि सोन बणाए थो छॾे पियो बाबा उन्हनि जा पैसा त वापसि करणा पवंदा न पुट इहे ॿई धुरियूं ज़िद ते आहिनि हिकिड़ा मरंदा हिकिड़ा जेल हलिया वेंदा पोइ मूंखे तूं ॿुधाए इन्हनि जे पुठियां ॿियो केरु आहे बाबा इहो सभु कुझु बि तॾहिं थींदो न जॾहिं हू पाण में विड़नि इहो माहौल असांखे पैदा करणो ॿिन्ही धुरियुनि खे हिक ॿिए जे खिलाफ़ ख़बरूं ॿुधाए अहिड़ो त छितो कंदासूं जो मजबूर थी हिक ॿिए खे बंदूक हणंदा मां इन्हे करे त दादलीअ खे चवंदो आहियां त ॿिन्ही खे बेवकूफ़ बणाईंदी अचो इहो कमु शुरू करे छॾियो आहे बाबा तूं घबराए न तमाम जल्द गुलू ऐं दिलबर जा हिक ॿिए जी ॻीचीअ में हूंदा शाबाश मां शाबाश आखिरकार निज़ाम नांग जी थी अहिड़ो त छितो पाण में करे छॾनि जो हिक ॿिए खे रत में ॻाढ़ो करे छॾनि पोइ उन्हनि खे ख़बर पवंदी त निज़ाम नांग आहे नांग जंहिंखे कखे तंहिंखे मौत चखे